अल्लाह जे वलियुनि जे मज़ार मथे वञी उन जो तवस्सुल वठी उन जे वसीले सां दुआ घुरो अल्लाह क़बूल कयो। या अल्लाह असीं गुनहगार आहियूं, तुंहिंजा मोमिन बंदा आहियूं गुनहगार, पर तुंहिंजे नेक बाने जी मज़ार मथे हाज़िर थिया आहियूं। ही तुंहिंजे नेक बाने जो आस्थानो आहे, इन मथे हाज़िर थिया आहियूं। तुंहिंजे नेक बाने जे वसीले से तुंहिंजी दुआ क़बूल कयो। उन बाने जे वसीले अल्लाह क़बूल कयो, नेक बाने जे वसीले। असीं ख़्वाजा गरीब नवाज़ जी बारगाह में वञूं, पीरान पीर दस्तगीर जी बारगाह में वञूं, या असांजा हिंदुस्तान जा जेतिरा अल्लाह जा वली आहिनि, सादाते किराम आहिनि, अल्लाह जा महबूब बंदा आहिनि, फ़क़ीर आहिनि, उनजी मज़ार मथे वञूं था। नियत इहा आहे जेकॾहिं असीं क़बर वारे करे था घुरूं, अल्लाह हिनखे अता कयो आहे, असीं हिन जे वसीले सां रब खे घुरूं था। कंहिंखां घुरूं था? गुरू कंहिंखां था? अल्लाह खां। वसीलो कंहिंजो? वसीलो कंहिंजो? अल्लाह जे बंदे जो वसीलो ऐं अल्लाह खां घुरूं था। या अल्लाह हाजी आली साहब जे सदके मूंखे बुखार अचे थो, या अल्लाह दुआ क़बूल फरमा, मूंखे बीमारी छॾे। इन जे लाइ असीं अल्लाह जे वली वटि वञूं, इन जे लाइ पर वञणो किथे आहे? जिते अल्लाह जे वली जी मज़ार आहे। वञणो किथे आहे? जिते अल्लाह जे वली जी मज़ार आहे। शैतान असांखे बरगलाए किथे किथे कोई अल्लाह जो वली ना है, किथे कोई मज़ार ना है, किथे कोई जो पासो अल्लाह जो वली दफन थियल ना है, कूड़ी कबर ठाए, कूड़ी कबर ठाए असांखे उते वठी अचे ऐं असांजो ईमान जहिड़ी दौलत फोड़े वञे। सम्झ में ॻाल्हि आई? कूड़ियूं कबरूं न ठाहियूं। हाँ, जंहिं जगह ते अल्लाह जे वली जो खून हारणो है, उहा ज़मीन में मुक़द्दस है, उन जो अदब एहतराम रहे। इन जे लाइ करे उते मस्जिद ठाहे छॾियो, उन कबर खे ठाहे उते मस्जिद ठाहे छॾियो, उते पाणी जो बंदोबस्त रखो त बसूं आहिनि, रोड आहिनि, त मटण वारा माण्हू नमाज़ बि पढ़नि त पाणी बि पीअनि। ई अल्लाह जे वली खे सवाब थींदो। बसि एतिरो काफ़ी आहे। पोइ हुकुम शरीयत जे हुकुम मूजिब उतां खां अची मामा हुंदल शाह ऐं असांजा ॿिया बुज़ुर्ग उमताणे जेके तव्हांजो पीरन शाह वग़ैरह ॿिया हुआ, ते टोटल उन जॻह इकट्ठा करे जो क़बर ठाहियो। उहो क़बर ठाही वई, मैदान कयो वियो ऐं पोइ जो हाणे आवाज़ी जे करे मर्ज़ी त भले मस्जिद ठाहियो, असीं नथा चऊं। पोइ अक़ीदत वॾे उते मस्जिद ठाही। अॼु बि कुनरी उमरकोट रोड जे लबे रोड ते उहा मस्जिद ज़बरदस्त मशहूर आहे, ज़बरदस्त जमात थिए थी, पाणी जो इंतज़ाम आहे, भरपूर इंतज़ाम। हाणे त उते हिकिड़ी शहर जी शक्ल इख्तियार थी वई, सुंज में शहर थी वई। उते उहो मस्जिद आहे, ईंदा वेंदा माण्हू नमाज़ूं पढ़नि था, पाणी पीअनि था, आसास कनि था। बाक़ी ॿी का ख़बर न आहे, का शइ न आहे। जॾहिं अल्लाह जो वली पीर हयात शाह उन जो जंहिं जगह ते खून हाराणो, उन जगह मथे शरीयत क़बर ठाहिण जी इजाज़त नथी ॾे, त ॿियो कंहिंखे इजाज़त मिलंदी? चओ हलायो। ॿिए कंहिंजो खून हाराजो ते क़बर ठाहिणु खपे? ई शैतान जी चाल आहे, असांजे ईमान फुरण जी हिकिड़ो चाल आहे। शैतान जी चाल ऐं शैतान ईमान फुरण लाइ विछायो आहे जाल। इन खां पासो करियो। अहिड़ियूं क़बरूं जंहिंजे कब्ज़े में जहिड़ियूं ड्राहे छॾियो। इन क़बरुनि जो को बि ज़रूरत न आहे। क़बर सिर्फ़ु उन जॻह मथे हुअणु खपे जंहिं जॻह ते अल्लाह जो कोई बंदो दफ़न थियल आहे। उन खां अलावा क़तन क़बर न हुअणु खपे। जेकर इन क़बरूं कंदासीं त पाण में उन में कहिड़ो फ़र्क़ु? कोई फ़र्क़ु न। ऐं ॿियो वॾी सिस्टम वारी हाणे ख़्वाब ॾिठो फलाणी जॻह ते हिकिड़ो फ़क़ीर आहे, उते क़बर ठाहियो। ख़्वाब ॾिठो तव्हांजे घरां चोरी थी वञो त ख़्वाब जी ख़बर किथे पवंदी? क़बर जी ख़बर पवंदी फलाणी जॻह। ख़्वाबे वारा क़बर, ई कहाणीअ वारियूं क़बरूं, ई पुतले जो कुझु गंद कथाए वारियूं क़बरूं, न इन मथे वञो, न इन से कोई तालुक रखो। कारण ईमान जो मसलो आहे, ईमान जो। जे ईमान जे लाइ अहले बैत अतहार पंहिंजो घर लुटायो, उन ईमान खे असीं हिकिड़ी मामूली क़बर मथे वञी लुटाए छॾियूं, बर्बाद करे छॾियूं। असांजो त ख़र्च लॻो न आहे। असांजे घर में ईमान इमाम हुसैन पुॼाए छॾियो। असीं जे घर में जावासीं, उन घर जे अंदरि ईमान असांजे अचण खां पहिरीं मौजूदु हो। ऐं मौजूदु हो कारण कहिड़ो? सदको आहे करबला जे शहीद जो। उन पुॼायो।
अचो न अहिड़ी क़बर ते वञो न अहिड़ी क़बर जी मंजताऊं करियो न इन क़बर खे रहण ॾियो जेकॾहिं हिनजे बस में आहे त उन क़बर खे ख़तमु कयो ऐं ॿियो कहिड़ो सिलसिलो बिना तकलीफ़ आहे पंहिंजे घर में तकलीफ़ आहे बिना फलाणो थिए थो ऐं फलाणो छोकिरो आहे बाक़ी असांजा फलाणो भाई बाप भाई में की बाबा की पुछण जाऊं ना भाई की बता सके बताए जैसे बिना की तकलीफ़ है तो कहिड़े सबब से बताए तूं करे कहिड़ो काम आहे उन वटि कोई फोन अचे थो तूं गूगल मथे सर्च करे बताए थी अॼुकल्ह तो बताए वधीक गूगल को बोलो बताए कुरान शरीफ़ आई तो पढ़ा तो तर्जुमो को ॾसे वॾो हिकिड़ो मुफ़्ती लॻो गूगल हदीस शरीफ़ सर्च कयूं तो मिल पई अचे जहिड़ो मसालो पुछूं फका मोबाइल में गूगल में जो सर्च करे थी माई दसे कीअं थी गूगल में कोने को कीअं दसे थी घोलाटी करे हेठी करे ऊंची उठिए के ताले ऊंची वञी तई घोलाटी की थी खणे क्यों की है मैंने घोलाटी की थी खणे तो फकीरी छा आहे फकीरी छा कोई के फकीरी छा आहे थी कोई के सईद कासिम शारी छा आहे थी कोई के गजू फकीरी छा आहे थी कोई के साईं हाजी आली शारी छा आहे थी कोई के हज़रत फला अलारे वलीरी छा आहे थी अरे भाई छा वारो बुत की रखियो छा मूंखे ख़बर हुअणु खपे कोई कंहिंजी छा कोन्हे जेकॾहिं इंसान जॾहिं जनम वठे थो उन ताणे हिकिड़ो इंसान जाओ इंसान जो जिस्म में ॿियो रूह आहे ॿ थिया हिकिड़ो जिस्म मां जे पेट में कहिड़ी शइ निकिती हिकिड़ो जिस्म ॿी रूह ऐं उनमां चए था त टी शइ हिकिड़ी वरी ॿी पजाई उठी जाओ हमज़ाद फासी में भेड़ो जापण वारो तो शैतान भेड़ो जनम वठंदो पियो तूं शैतान उन झिंगड़ी में जाए शैतान चढ़े पियो तूं शैतान वरी अहिड़ी ड्यूटी लॻाई आहे जो पंहिंजे नौकरीअ खे चई छॾे भई जेको इंसान आतमदाद जेको जापे हुन पहिरियों आईं बि हिकिड़ो छोकिरो ॼणियो त हुनखे भेड़ो लॻाए छॾियो हुनखे फिटाइण जे लाइ हाणे हू पाण खे फिटाइण जे लाइ करे हिकिड़ो शैतान पाण भेड़ो जाओ आहे उनखे हमज़ाद चइजे थो हू शैतान आहे पाण भेड़ो भेड़ो जाओ पंहिंजो हम शिकिल आहे जहिड़ी पंहिंजी शिकिल आहे अहिड़ी हुनजी शिकिल पाण भेड़ो भेड़ो रहे थो छा जी तरह भेड़ो रहे थो हाणे हू भेड़ो रहे थो तव्हांखे बरगलाए थो पाण पुठियां ॿ दुश्मन लॻल आहिनि हिकिड़ो हू शैतान जेको भेड़ो जाओ आहे ऐं ॿियो नफ़्स पलीद जेको लालची आहे ई पाण लॻल आहे हाणे हू छा फरमाए को इशारो ॾिनो आहे न मामले में वेठो आहे वाट ते कुतो कुतीअ वटि वेठो आहे वाट ते कुतो कुतीअ वटि पुठियूं पाखीड़नि जो चीरियो करे चट या गुलर में घटि या पहुचियो थो पूरियो छा फरमाए वेठो आहे वाट ते कुतो कुतीअ वटि असीं मां जे पेट खां निकिता आहियूं क़बर जे पेट ॾांहुं हलूं था इहा वाट आहे इन वाट मथे कुतो ऐं कुती ॿ वेठा आहिनि हिकिड़ो ई शैतान जेको भेड़ो जाओ आहे ऐं ॿी इहा दुनिया जी लालत ऐं नफ़्स ऐं कुती ई ॿई वेठा आहिनि ऐं पोइ पोथियूं पंहिंजी रण जूं चीरियो करे चटी गोॾूं खसायो छॾे कपिड़ा खथियूं खसायो छॾे खोसायो छॾे इहो केरु शैतान खोत हथी कीअं खोसाए थो ईमान फरियो वञे इहो शैतान इन ॾांहुं छा सां वीचारो तव्हां ॻाल्हि करे त उहो हमज़ाद जेको भेड़ो जापे थो हाणे शयूं केतिरियूं थियूं टे हिकिड़ो जिस्म ॿियो रूह टियों उहो शैतान टे चीजूं थियूं जॾहिं इंसान गुज़ारे वञे थो तॾहिं रूह जीअं जिस्म में जा निकितो साह निकितो वियो जेकॾहिं नेक आहे तो उलमा फरमाइनि था ॿियो अला इलीहीन में जन्नत में मक़ाम है रूह किथां वियो अला इलीहीन जन्नत में नेक आहे त रूह वियो जन्नत में अला इलीहीन में ऐं जेकॾहिं बद ऐं बुरो आहे अल्लाह जो मुनकर आहे त पोइ इहो इन जो रूह वियो असफल साफ़िलीन हू बि दोज़ख में ॿी जॻह ओॾां वियो ऐं नेक आहे त वियो जन्नत में रहियो पुठियां जिस्म मिटी आहे इन जिस्म खे पाण गुस्ल वग़ैरह ॾेई इनखे सींगारे ठाहे वञी मिटी में दफ़न जिस्म कयो मिटी में दफ़न चाहे अल्लाह जो वली आहे चाहे नेक माण्हू आहे चाहे वीचारो बदे गुनहगार आहे असां उन जो जिस्म
में उन जो रूह वियो रब जी दरबार में हाणे पुठियां बचो उहो शैतान केरु बचो उहो शैतान बचो हाणे शैतान जेको बचो जॾहिं पाण अञा दफ़न करण खां पहिरीं उलमा फरमाइनि था नमाज़ जनाज़ा पढ़ूं था जनाज़े नमाज़ जी तकबीर लॻे थी अल्लाहु अकबर जी जनाज़े नमाज़ जी तकबीर लॻी उहो शैतान बि ख़तमु थी वियो उहो शैतान बि ख़तमु ॻाल्हि गौर से ॿुधजा उहो शैतान बि थियो ख़तमु हाणे कहिड़ी शइ बचियो की हाजी आली शाह जो जिस्म क्यों दफन होते दरगाह जी जगह मथे मुझे दादे जी ॻाल्हि कई दादे अलादीन शाह जो जिस्म मिट्टी उनकी हाजी आली शाह जे पासे में दफन कई पंहिंजे मामे बुरान शाह जे पहलू में पंहिंजे सोरे मिस्री शाह जे पेरां दी उते दफन कई रूह वियो आला इलीन में शैतान जंहिं जगह ते जनाज़े नमाज़ जी तकबीर लगी शैतान ख़त्म थी वियो बस मामलो ख़त्म हाणे कोई कोन रहियो न को ॾाॾे जी छां हिते अचणी है न को ॾाॾे जो रूह जेकॾहिं अल्लाह उनखे आज़ादी ॾे अलॻि शइ है जिस्म उनजो असां दफ़न करे छॾियो रूहानियत उनजी ताक़त अल्लाह बख़्शी है उहो असांजे लाइ वसीलो थींदी ऐं आहे ई ॻाल्हि पंहिंजी जॻह मथे पर हक़ पर छां फां कुझु शइ न बस अगरि असीं हाणे जेकॾहिं आऊं चां मूं वटि मुंहिंजे ॾाॾे जी छां थी अचे त या मुंहिंजो ईमान न आहे या आऊं ईमान खां निकितल आहियां ऐं या पोइ मुंहिंजे ॾाॾे जी जनाज़े नमाज़ थी पई ऐं मुंहिंजे ॾाॾे जी ॻाल्हि कई ॿियो कौन जी ॻाल्हि या पोइ जनाज़े कीअं त जनाज़े नमाज़ न थई त शैतान बाक़ी रही वेंदो यादि आहे जनाज़े नमाज़ न थई त वो शैतान बाकी रही वेंदो ऐं शैतान करे बाकी रहियो मोह न जनाज़े नमाज़ थी कोन शैतान मोह कोन हाणे ॿियो शैतान फिरे भटके हम शिकल आहे जंहिं नौकिरी खे जाॻाइण आहे त नौकिरी जेको आहे जलाद जो चङो मरे कीअं आहियो तूं ॾाढा तूं कीअं आहियो हाणे शैतान ॾाढे अलाह ॾे शकल करे नौकिरी आऊं एम पी अलाह तोखे चवां थो मुंहिंजी ख़बर फलाणी जॻह ठाराए छॾ तूं जेको पुछंदी आहियो तोखे जवाबु ॾींदो हाणे जेको नौकिरी खे पाण वञी पुछो नौकिरीअ मां या बाई वीचार नंढड़ी आहे कोई निकिरी आहे कोई वॾी आहे हीअ फलाणी तकलीफ़ आहे हुनखे शैतान कन में चाहे हिनखे इहा तकलीफ़ आहे चई छॾ हमाल लॻो पियो हमाल लॻो पियो हुनखे शैतान ॾसे पियो हू हमज़ाद ॾसे पियो ऐं हू ॾसे पोइ थो असांजा ईमान बर्बाद पहिरीं हुन बाई जो ईमान बर्बाद कई हाणे हुन बाई वटि जेको वञे हुनजो ईमान पियो लूटे बाई असांखां पैसा लूटे ऐं हू हुनजो हमज़ाद जेको आहे असांजा ईमान लूटे ॿिन्ही जो कमु पियो हले बाई पैसा लूटे ऐं हू शैतान असांजा ईमान लूटे ॿई खीसा भरीन ॿई जेको आहे सो पिया पंहिंजो कमु ठाहिनि ॿिन्ही खे दौलत खपे दौलत ॿई पिया वठनि हू ईमान जी दौलत बर्बाद करे पियो ऐं हू बाई जंहिंखे असीं पुछण वियासीं हू दुनिया जी दौलत बर्बाद करे पई ऐं हिन मंझि घाटे में केरनि घाटे में असीं जेको थी वञूं इहो जाइज़ तरीक़ो आहे इहो सही तरीक़ो आहे अॼु खां पोइ हिन ॻाल्हि खे सम्झ में आई आहे कि वेंदा ईअं कंदा भला ॻाल्हायो जेकॾहिं कोई बि पंहिंजी बिरादरी मां इन नमूने कंहिंखे पुछणु वञे थो इन नमूने कंहिं क़बर मथे वञे थो जंहिं क़बर जो कोई बुनियाद न आहे जंहिं क़बर में कोई दफ़न न आहे त पोइ उनखे पलण जो ज़रूरी फ़र्ज़ु आहे उनखे रोकियो उनखे सम्झायो न करण ईमान जी बर्बादी आहे अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखे पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ बख़्शे बेशुमार नमूने वाक़ियात आहिनि क़ुरान शरीफ़ जूं आयतूं ऐं अहादीस नबविया हिन मथे पेश करे सघनि थियूं ऐं भले कम इल्म या असांजा उलमा मौजूद आहिनि काफ़ी वक़्तु खपे ऐं ज़बरदस्त नमूने बेहद वॾो मौज़ू आहे जेको सो शिरक जे तालुक़ सां पर ई वधीक जेको आहे मूंखे वक़्तु कोन्हे मूंखे अञा सैयद गुलाम शाह प्रोग्राम रखायो बांबड़ो उते वञो ऐं तंहिंखां पोइ शाम जो प्रोग्राम आहे होनरे उते बि पुॼणो
इन लाइ करे वक़्तु कम है। बहरहाल ये ॻाल्हि तमामु ॾिघी है। इन शॉर्टकट इतना लफ़्ज़ में मां महिरबानी से समझी वञो। पंहिंजो ईमान बर्बाद न करियो, न के माई खे पुछो, न के बिना बुनियाद जी क़बर मथे वञो। अल्लाह जे वलीअ जी बारगाह में वञो। अल्लाह जा वली फ़क़ीर, अल्लाह जा महबूब बंदा जेको रब खे रीझाए, रब खे राज़ी करे सुता आहिनि, उन्हीं जी बारगाह में भले वञो, उन्हीं जो वसीलो ॾेई दुआऊं घुरो। ऐं जेकॾहिं को अल्लाह जो अहिड़ो वली आहे जो हिते असां वटि दफ़न थियल न आहे, हिते अहिड़े दूर आहे, जहिड़े नमूने हज़रत गौसल आलमी मुल्तान शरीफ, हज़रत साईं पीर नूर मोहम्मद शाह जीलानी क़ादरी पंजतनी सांगरी शरीफ अमारो शरीफ, हज़रत साईं मखदूम नूह सरवर हाला में, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई रहमतुल्लाह अलैह भिट मथे। अहिड़े नमूने अल्लाह जा वली जेकॾहिं परे आहिनि, गरीब नवाज़ अजमेर में असीं नथा जेकॾहिं नथो वञी सघां, मूंखे उनजे वसीले से दुआ घुरणी आहे, उनजी रूह खे फातिहा बख़्शणी आहे। त जेको बि पाणी मूंखे मिले हुते रख। मौल साहब खे चओ, मौल साहब टे दफ़ा कुल वला शरीफ़ पढ़ी हिन पाणीअ जो सवाबु ऐं कुल वला जो शरीफ़ जो सवाबु मुंहिंजे हुन फलां अल्लाह जे वलीअ खे बख़्श कर, नज़रानो कर, पेश कर उनजे रूह खे, ऐं मुंहिंजे लाइ दुआ घुर। मौल साहब दुआ घुरंदो, तुंहिंजो नज़रानो उन अल्लाह जे वलीअ खे मिली। बस इहो तरीक़ो शरीयत सही मञो। इन हिसाब सां असीं कयूं उन अल्लाह जे वली जी, चाहे कोई केॾो वली हुजे, उनजी असीं हिते क़बर नथा ठाहे सघूं। न पीरा न पीर दस्तगीर जी ठाहे सघूं था, न हज़रत गौसल आलमीन जी ठाहे सघूं था, न कंहिं ॿिए अल्लाह जे वली जी क़बर ठाहे सघूं था। कंहिंजी बि अल्लाह जे रसूल जी बि क़बर ॾिठी की दुनिया में। जेकॾहिं क़बरूं ठाहिण जाइज़ हुजे, नकली क़बर ठाहिण, कॉपी क़बर जी ठाहिण जाइज़ हुजे, त दुनिया में हींअर जिते बि अल्लाह जे रसूल जी क़बर न ठहियल हुजे। अल्लाह के महबूब खां ॿियो वॾो को आहे? बादज़ खुदा बुज़ुर्ग दोई किस्सा मुख़्तसर। रब जी ज़ात खां पोइ जेकॾहिं कंहिंजी ज़ात आहे त अल्लाह जे नबी जी, अल्लाह जे नबी खां वॾो को बि न आहे। रब जी पूरी मख़लूक में रब तबारक व तआला जल शानो पूरो जहान पंहिंजे महबूब जे लाइ पैदा फरमायो। जेको रब जो महबूब आहे उनजी क़बर ॿी न आहे। क़बरूं चाहे त पोइ मदीने हली छा कयूं? कहिड़ो कमु मदीने हिते ठाहे छॾियूं? मदीने क़बर ठाहे अल्लाह जे नबी जी क़बर, अस्तग़फिरुल्लाह, नकले कुफर न बाशा बाबा क़बरूं न कमियूं न ठाहियो। इन क़बर जे मथे वञणु शिरक आहे। इहो क़बर जी इस्लाम में शरीयत कॾहिं इजाज़त न थी ॾे। अल्लाह तबारक व तआला जल शानो असांखे तौफ़ीक़ बख़्शे। जेके बाबा हाज़िर थिया